अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अॼोके प्रोग्राम में अव्हांखे भली कार चवां थो। सामईन, सिंध असेंबली में MQM जे मेंबर ख्वाजा ज़हरुल हसन सिंध हाई कोर्ट में केस दाख़िल कयो आहे त सिंध जे माण्हुनि खे कराची अचण खां रोकियो वञे, उन्हनि खे कराची में नौकरियूं, तालीमी इदारनि में दाख़िलाऊं ऐं रहाइश जूं सहूलियतूं बंदि कयूं वञनि, जॾहिं त टिनि सूबनि जी कैपिटल सिटीज़ में उन्हनि जी अवाम खे उहे सूबे जी कहिड़े बि हिसे में आबाद हुजनि उन खे अचण खां कोन थो रोकियो वञे। इहो हर क़ौम जो आइनी, क़ानूनी ऐं वरसे वारो हक़ आहे त हू पंहिंजे सूबे में किथे बि वञी आबाद थी सघनि था, रोज़गार करे सघनि था या उते तालीम हासिल करे सघनि था। सिंध जेका हमदर्दी जी बुनियाद ते विरहाङे वक़्तु हिंदुस्तान मां लुटिजी फुरिजी आयल लोध खे जंहिं मोहबतुनि सां जीअ में जायूं ॾिनियूं ऐं पंहिंजो मुख्य शहर कराची में आबाद थियण लाइ सहूलियतूं फ़राहम कयूं, उन जी मौट में उन्हनि ई माण्हुनि हाणे सिंधी माण्हुनि खे कराची ख़ाली कराइण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि पियूं। गुज़िरियल ॿोॾ दौरान बि जेके सिंधी परेशानी वारी सूरत हाल में कराची में अची आबाद थिया हुया या कैंपुनि में आर्ज़ी रहाइश इख़्तियार कई हुई, उन्हनि सां बि कराची में जेके दावेदार आहिनि त असां कराचीअ जा मालिक आहियूं, उन्हनि सिंधी माण्हुनि ते फायरिंग कई ऐं उन्हनि खे कैंपुनि मां भॼण ते मजबूर कयो वियो। सिंध हाई कोर्ट में जेका पिटीशन दाख़िल कई वई आहे, गुज़िरियल तारीख़ ते सिंध जो को बि नाले वारो वकील हिन पिटीशन में सिंधी माण्हुनि जो केस ॻाइण लाइ उते कोन पहुतो। असां इन जी समूरी सूरत हाल ते सिंध जे क़ौमी दानिश्वर दिलशाद भुट्टो सीनियर सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंजो चवणु इहो बि आहे त हीउ मामिलो अदालतुनि जो नाहे, न को हीउ मामिलो आइन जो आहे, ही तारीख़ जूं हक़ीक़तूं आहिनि ऐं ही तारीख़ी तौरु सिंधी क़ौम जो वतन आहे जेको इहो हक़ उन्हनि खां को बि नथो फुरे सघे। इन जी सूरत हाल में सिंधी माण्हुनि जो इहो फ़र्ज़ु बणिजे थो त दुश्मन खे पंहिंजी नज़र में रखी वॾे अंग में कराची अची आबाद थियनि ऐं कराची जी मालिकी कनि। सामईन, अचो त दिलशाद भुट्टो सीनियर जी ॻाल्हि ॿोल गॾिजी ॿुधूं। असल में मुहाजिर नफ्सियात आहे। या मुहाजिर नफ्सियात जुड़ी हुन वक़्तु तारीख़ जे पस मंज़र में जेकॾहिं असां वञूं, या मुहाजिर नफ्सियात उन वक़्तु जुड़ी जॾहिं लियाकत अली ख़ान मुल्क जो वज़ीर आज़म हो ऐं उनखे जेका कंहिं बदबख़्त सलाह ॾिनी त कराचीअ खे कैपिटल खे, हुननि जो मुस्लिम लीग खे इहा ख़बर ई न हुई त कराची खे कैपिटल करे, मुंहिंजी प्लानिंग में ई कोन कंहिं बदबख़्त हुननि इनवाइट कयो त कराची में अचे फेडरल कैपिटल कराची में। हाणे जंहिं बि उन्हनि खे इनवाइट कयो उनजो मक़सदु कतई इहो कोन हो त हे अचे कराची ते कब्ज़ो कनि। हुन इहो चयो त कराची में फेडरल कैपिटल थींदी त कराची जी डेवलपमेंट थींदी, कराची जो सिंध जो पार्टी सिंध गवर्नमेंट कंट्रोल कंदी, चीफ मिनिस्टर कराची में वेहंदो, सिंध जो पहिरियों चीफ मिनिस्टर मुस्लिम लीग जे तरफ़ां पाकिस्तान ठहण खां पोइ खोड़ो हो सिंध जो चीफ मिनिस्टर। ऐं जॾहिं हिननि फेडरल कैपिटल बि कराची में कई त चीफ मिनिस्टर ऐं प्राइम मिनिस्टर ऐं गवर्नर जनरल टई उहिदेदार कराची में वेहंदा। जॾहिं ते मुहाजिरनि जी आमद थी ऐं मुहाजिरनि हिते अचण सां फसाद शुरू कराया, मनसूबाबंदीअ सां
लियाकत अली खान उनके हथियार बंद कयो देता है एकदम के लड़ाई जी मिलकियत ते कब्जा देता है तू कोन पहला दिन इते जने फसाद शुरू था हिंदुन लड़ण शुरू कयो त यो जीएम साहब ने बाज़ाब्ता मां रेफरेंस सां तो ॻाल्हायां गैर ज़रूरी ॻाल्हि नथो कयां का इंटरनेट ते पढ़ियल हवाल नथो कयां इंटरनेट ते बि सॼो मवाद पियो आहे जीएम साहब पंहिंजी किताब नई सुलह जदोजहद सॼो चैप्टर ॾिनो आहे त अयूब खोड़े जॾहिं ॾिठो त यार ही सिंधियुनि खे लॻाइण लाइ मुहाजिर मुंहिंजी मिल्कियतुनि ते कब्ज़ा था कनि त पोइ हुन सिंध पुलिस जो प्रोटेक्शन ॾिनो हिंदुनि खे चई न लॻियो विढ़ंदा त विढ़ो छॾियो न कराची मिल्कियतूं न छॾियो इहो मसइलो तमामु घणो वधी वियो आख़िर में लियाकत अली खान ऐं अयूब खोड़े जे विच में मोहम्मद अयूब खोड़ो वधार हो छा ॿियो पर जंहिंजो जेतिरो तारीख़ में रोल आहे जीएम साहब पाण लिखियो हो ज़िक्र कोन लियाकत अली खान ऐं अयूब खोड़े जे विच में शदीद इख़्तिलाफ़ थी विया मुंहमारी बि थी लियाकत अली खान अयूब खोड़े खे चयो त यार कहिड़े क़िस्म जो मुस्लमान आहे जो तूं जेका आहे हिंदुनि खे तहफ़ुज़ थो ॾे मुस्लमाननि खे माराए थो अचणु नथो ॾे जेका हिंदुस्तान खां जेके लॾे अचनि था उन मुस्लमान इंट्रेसिस थो पैदा करे उन्हनि खे अचणु नथो ॾे ऐं तूं हिंदुनि जो तहफ़ुज़ थो करे थो कराए कहिड़े क़िस्म जो मुस्लमान मूंखे सम्झ में नथो अचे वरी खोड़ो साहब जो जिना ॾे जीएम साहब जेको लिखे थो पंहिंजे किताब नई सुलह जदोजहद जिना हुनखे चयो त मूंखे लियाकत अली खान जी पॉलिसी सम्झ में नथी अचे तूं जेको करे थो कंटिन्यू कर जिना लियाकत अली खान जो पसंदि न ख़ासि तौर ते मुहाजिर आबादकारी कराची पर उहो पावरफुल लियाकत अली खान खे चई कुझु न जिना जे सपोर्ट खां पोइ अयूब खोड़े कुझु ॿ क़दम अॻिते वधी ऐं मुहाजिरनि जी मुखालफ़त करणु शुरू कई सिंधी हिंदुनि खे लॾण रोकणु शुरू कयो इन सूरत हाल में लियाकत अली खान जिना खे इहो फोर्स कयो त कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो सिंध गवर्नमेंट जे कंट्रोल मां कराची खे कढी फेडरल गवर्नमेंट जे कंट्रोल में ॾियो ऐं सिंध गवर्नमेंट जी कैपिटल कराचीअ मां कढी हैदराबाद कराची सिंध जे कंट्रोल में न रहे जिना जेका आहे सो कंट्रोल में अची वियो लियाकत अली खान जी दलगोड़ा घणी थी सिंधी माण्हुनि जा वफ़द उन वक़्त में जिना साहब ज़ियारत में हो तबियत सही न से इलाज लाइ ज़ियारत में रहियल हितां सियासतदाननि जो असेंबली सिंध असेंबली मेंबर जो वफ़द बि मिलण वियो जिना साहब सां ज़ियारत में जिना साहब जवाब ॾिनो अथनि मां जेका आहे कराची सिंध सां नथो रखी सघां उहा फेडरल कैपिटल जो कंट्रोल पोइ जॾहिं नोटिफिकेशन जारी थियो ऐं चीफ मिनिस्टर खे खणी ॿाहिरि उछलियो हिननि हैदराबाद में बि कराची तव्हांजी न ऐं उन वक़्तु लियाकत अली खान जॾहिं फेडरल कराची जो कंट्रोल फेडरल गवर्नमेंट जे हथ में वरितो सिंध गवर्नमेंट जे हथ पटराए ॿाहिरि उछलियो अयूब खोड़े खे डिसमिस कयईं लियाकत अली खान पंहिंजा स्पेशल पावर इस्तेमाल करे ऐं सिंध हुकूमत कराची सां कंट्रोल ख़तम करायो लियाकत अली खान ॿ कम ॿिया बि कया हिकिड़ो त जेके 500 सिंधी स्कूल आहे कराची में उहे बंदि कराई उते उर्दू मीडियम शुरू कराए सिंधी मीडियम बंदि कराई ऐं सिंध यूनिवर्सिटी असल में कराची जे अंदरि हुई आहे कराची यूनिवर्सिटी जी बिल्डिंग सिंध यूनिवर्सिटी जी बिल्डिंग आहे उहा बि लियाकत अली खान छड़ो सिंध यूनिवर्सिटी जी तख़्ती लाइ हिननि जे हथ में ॾिनी बिल्डिंग फंड्स फर्नीचर जेका बि शइ हुन ते कब्ज़ो करे हुनखे कराची यूनिवर्सिटी जो नालो ॾिनई ऐं चयईं त
हिते सिंध जी दाख़िला बंदा पंहिंजा ॿार हैदराबाद में पढ़ाए। सिंध यूनिवर्सिटी सिंधियुनि लाइ थी वई, कराची यूनिवर्सिटी महाराष्ट्र। इहे उन वक़्त जा ठहियल बुनियाद आहिनि जेके लियाकत अली खान ठाहिया। ऐं लियाकत अली खान हिकिड़ो ॿियो कमु कयो। अॼु जेको सिंध असेंबलीअ में आवाज़ उथियो आहे न, ही उन अमल जी कंटिन्यूएशन आहे जंहिंजा बुनियाद लियाकत अली खान विधा। लियाकत अली खान इहो अमल कयो हो त कराची में नाज़िम सिस्टम इंट्रोड्यूस कयो ऐं पूरी कराची जो हिकिड़ो नाज़म मुक़ररु कयो ऐं जेको कराची जा समूरा अफेयर्स संभालींदो। कराची जो रेवेन्यू बि अलॻि करे छॾी। सम्झो कराची मुहाजिरनि जी मिल्कियत थी वई। मुहाजिरनि नाज़म मुक़ररु थियो, कराची जा रेवेन्यू हर शइ जेका आहे सो मुहाजिरनि जे हवाले थिया। ऐं इहो समूरो अमल उन वक़्त ताईं हलियो जेसीं ताईं वञूट क़ाइमु थियो। वञूट क़ाइमु थियण खां पोइ इहा सिंध सॼी जेका आहे सा हली वई वेस्ट पाकिस्तान में। पोइ बि कराची कैपिटल हुअण करे फेडरल गवर्नमेंट जे कंट्रोल में रहियो। नाज़म सिस्टम त ख़ैर अयूब खान पोइ ख़तमु कयो अचे हिननि जो, अयूब खान सां टसल बि हिननि जो हिन जे करे थियो। पर उनजे बावजूद बि फेडरल कैपिटल हुजण जे करे कराची फेडरल कंट्रोल में रही। पर पोइ जॾहिं अयूब खान हितां कैपिटल शिफ्ट कई इस्लामाबाद त पोइ कराची हली वई प्रोविंशियल कंट्रोल में वेस्ट पाकिस्तान जे अंडर। हाणे जॾहिं वञूं टुटो त कराची सिंध खे वापसि थी। जेका शइ मुहाजिरनि खे उन वक़्तु पसंदि न आई, हू इहो पिया सम्झनि त कराची असांजी मिल्कियत आहे। लियाकत अली खान लिखी पढ़ी असांखे ॾेई वियो आहे। कराचीअ ते न जेको आहे सो कंहिं पाकिस्तान वारे जो हक़ आहे न कंहिं सिंध वारे जो हक़ आहे। इहा असांजी मिल्कियत आहे, कोई बि न अचे। ऐं हिन शइ ते त ख़ासि चिड़िया त सिंध हुकूमत जे हवाले छो कयूं, सिंधियुनि जो कहिड़ो हक़ आहे कराची में अचनि। इहो जहिड़ो हलंदो रहियो उते सां बि लड़ाई थी, फसाद थिया। तारीख़ जो रिकॉर्ड आहे। सियासी ज़हन हो खे प्लीज़ करण लाइ बिहारी आबाद करण ॿिया पर उहो अॼु ॾींहं ताईं मुतमिन न थिया पीपुल्स पार्टी जे मोटे सां। उन घणी कोशिशि कई वीचारे, दाल न ॻरियसि। ही सिस्टम जेको नाज़म सिस्टम जंहिंजे करे इज़हार हसन ॻाल्हाए थो, इहो नाज़म सिस्टम जेको लियाकत अली खान जंहिंजा बुनियाद कराची जे अंदरि विधा, उन नाज़म सिस्टम खे नए सिरे सां जीआरियो अचे। जनरल परवेज़ मुशर्रफ रीइंट्रोड्यूस कराई ऐं उहे मुहाजिर हुआ। ऐं मां पूरी दावा सां चवां थो त उनखे नफ़सियात में उनजे साइकीअ में इहा ई शइ मौजूदु हुई त कराचीअ खे उहा शिकिल ॾिजे जेका लियाकत अली खान ॾिनी। नाज़म सिस्टम इंट्रोड्यूस कराइण जे पुठियां उनजी नियत इहा हुई, बुनियाद इहा। पर मुंहिंजा मिठा साईं, मुंहिंजा मोहतरम साईं, मां माज़रत सां इहो अर्ज़ु थो कयां त इस्लामाबाद में जॾहिं का पॉलिसी ईंदी आहे न त असांजा चङा भला अकाबर हरूभरू वकालत करणु शुरू कंदा आहिनि। उहो अलाए असाइनमेंट मिलंदी अथनि, अलाए मार्कूं ठाहींदा आहिनि, अलाए हरूभरू वंगार वहण जी आदत पइजी वई अथनि। जॾहिं मुशर्रफ नाज़म सिस्टम इंट्रोड्यूस करण जूं ॻाल्हियूं कयूं त मां चङनि भलनि अकाबरनि खे सिंध में वकालत कंदे ॾिठो। कंहिंखे बि ख़बर न हुई त परवेज़ मुशर्रफ जे नियत में कहिड़ी बदी आहे, कहिड़े मक़सद लाइ हिन सिस्टम खे इंट्रोड्यूस थो करे। ऐं नाज़म सिस्टम कंहिंजी पैदावार हो, कंहिंखे बि तारीख़ जे अंदरि वञण जी ज़रूरत ई महसूसु न थी। सभिनी जे तारीफ़ूं शुरू कयूं त ब्यूरोक्रेसी खाई वई, ब्यूरोक्रेसी ऑफिसर शाही मुल्क खे लुटे वई, ऑफिसरनि घणो राॼ कयो। हाणे अवामी नुमाइंदा
अचनि ऐं अवामी नुमाइंदा अचे जेका लोकल गवर्नमेंट संभाले। असां बि चयोसीं यार हेॾा काबर माण्हू हेड़ा सोना दलील था ॾियनि त ब्यूरोक्रेसी वाकई जेका आहे सो ब्यूरोक्रेसी लुटे थी, उहा अवाम जी सॼण थियणी ई न आहे। अचनि असां अवामी नुमाइंदा त मिठा साईं कोन आया, वॾेरा अची वेही रहिया। जेके 2% ब्यूरोक्रेसी आहिनि उहा बि भींग करे छॾियूं। आख़िर में भंगियुनि जूं पघारां बि खाई आहे। हाणे जेका ड्रेनेज सिस्टम नालियूं उथलनि थियूं त शहर जेका आहे पाणीनि सां छुलनि था। बरसाति पए थी त पाणी जे निकासी जो को निज़ाम कोन्हे। समूरा फंड्स खाई था वञनि पिया, न ड्रेनेज सिस्टम दुरुस्त था कनि, न भंगियुनि खे सही पघारां थियूं मिलनि। सफ़ाई जो त तस्वुर ई ख़तमु थी वियो आहे। पर छड़ो इहो चवंदा आहियूं त जेका आहे सो नालियुनि जी सफ़ाई थिए त इहो गंदो पाणी घिटियुनि में न उथले। बारिश में त तस्वुर ई न कयो त पाणी इन करे हफ़्तो 10 ॾींहं रोडनि जी हालत इहा आहे त सिंध जे शहरनि जे रोडनि में खॾा पइजी विया। सभु फंड्स खाई था वञनि, अलाए काॾे नानीअ वेड़ो करे छा छा कयूं अथऊं। सिंध खे छा मिलियो? नाज़म सिस्टम इहो ॾिनो। अफ़सरशाही खां ख़र्चो जे बर वॾेरनि सफ़ा भींग करे छॾी। जेके फंड ऐं मुशर्रफ जहिड़ा माण्हू चाहींदा आहिनि त सिंध जो वॾेरो करप्ट थिए, माल खाए, उहो इन्हनि सिस्टम मां राज़ी रहे त मां पंहिंजा मक़सद पूरा करे वठां। हिन निज़ाम नाज़म सिस्टम जी हिमायत खपंदी हुई। हुनखे सिंध जे वॾेरे खे राज़ी कयो नाज़म सिस्टम मां, हुनजी मुखालफ़त न थी त नाज़म सिस्टम जे आड़ में कराची मुहाजिरनि जे हवाले करे छॾियो। 2001 में पहिरियों इलेक्शन्स थियूं। नेमतुल्लाह ख़ान जमायत इस्लामी जो पहिरियों मेयर कराचीअ में आयो। अॼु जेका ॻाल्हि इज़हार हुसैन कई आहे, इहा नेमतुल्लाह ख़ान ऑफिशियली नोटिफिकेशन कढिया त कराची डिस्ट्रिक्ट जूं नौकरियूं सिर्फ़ कराची जे माण्हुनि खे मिलंदी। सिर्फ़ कराची डिस्ट्रिक्ट जा जेके माण्हू हूंदा उन्हनि खे मिलंदियूं। कराचीअ में तालीम मक़ामी माण्हुनि खे मिलंदी। डोमिसाइल ठाहिण लाइ इहे शर्त लागू कया विया हुआ त पाण त हिते पढ़ियो हुजे पर हुनजो पीउ माउ बि हितां जो डोमिसाइल होल्डर हुजे तॾहिं डोमिसाइल ॾींदासीं, न त न ॾींदासीं। इहा पहिरीं पॉलिसी त कराची मुहाजिरनि जी आहे। हिते रोज़गार जो हक़ बि ज़िले बुनियादनि ते, इहा तक़सीम थी ज़िले बुनियादनि ते। हिकु ज़िले जो माण्हू ॿिए ज़िले में नथो अची सघे। इहो नेमतुल्लाह ख़ान जो नोटिफिकेशन निकितल मेयर जे थियसि। मूंखे अफ़सोस इहो थींदो आहे ही पाण खे इस्लाम जा नुमाइंदा सॾाईंदा आहिनि। चवंदा आहिनि सभु मुस्लमान ॿाहिरि आहिनि। मौलाना मौदूदी पैन इस्लाम जो सभ खां वॾो आमी हो मिस्र ताईं लेक्चर ॾेई ईंदो पैन इस्लाम त सभु मुस्लमान ॿाहिरि आहिनि। पर जॾहिं कराची जो मसइलो ईंदो त सभु बुनियाद इस्लाम जा भाइपे जा सभु वीचारा मुहाजिर थी वेंदा आहिनि। जॾहिं सिंध असेंबलीअ में लैंग्वेज बिल पेश थियो, उन वटि बि जमायत इस्लामी जा मेंबर वेठा असेंबलीअ में, फसाद बि उन्हनि कयो, गोड़ बि उन्हनि कयो, हंगाम शाह लतीफ़ जा रिसाला बि उन्हनि साड़िया। ऐं जॾहिं जमायत इस्लामी जो मेयर थियो त उन पाबंदी हई त सिंध जे ॿियनि ज़िलनि जा माण्हू कराची में नथा अची सघनि, रोज़गार बि नथा करे सघनि, डोमिसाइल बि नथा ठाराए सघनि। एमक्यूएम खे 2006 में जॾहिं मेयरशिप मिली, मुस्तफ़ा कमाल मेयर थियो एमक्यूएम जे तरफ़। एमक्यूएम जी बदबख्ती जो 2001 में मुशर्रफ सां न ठही। या बदबख्तियुनि इन जो अफ़सोस थींदो आहे अञा ताईं अथनि त 2001 में मुशर्रफ सां छो न ठाहिया। जॾहिं मुशर्रफ सां ठाहिया 2002 में हुन इलेक्शन कराए असेंबलीअ में विया, हिक ॿिए सां गॾु खाधऊं पीतऊं ठही आहे। उहो त हो चवनि पिया त असां ग़लती कईसीं त मेयर जे चूंडुनि जो बाइकाट कयोसीं।
न त कढी वञनि हा नेमतुल्ला खान न कढनि बाइकाट कयो न करे नेमतुल्ला कढी आयो 2006 में मुस्तफ़ा कमाल जॾहिं मेयर थियो त उनखे सभु शयूं तोहफ़े में मिलियूं नेमतुल्ला खान जे पर उनजूं 10 आङुरियूं गिह में हुयूं उन्हनि उन पॉलिसीज़ खे डिसकंटिन्यू करण वॼाए कंटिन्यू कयो ऐं मुंहिंजी इन्हनि सां बाक़ाइदे इन्हनि शयुनि ते बहस थिया MQM जे सरकर्दा माण्हुनि सां उन्हनि जो इहो बहस हूंदो हो त कराची ते असांजो हक़ आहे असां काॾे वञूं तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी आहे हुते वञी पढ़ो कराची यूनिवर्सिटीअ में मुहाजिरनि खे पढ़ण जो असांजा माण्हू घणा आहिनि सीटूं खुटी थियूं पवनि असां तव्हांखे सीटूं ॾियूं त असांजा माण्हू काॾे वेंदा बहरहाल हुनजा इहे बहस पिया थींदा साईं हर ज़िले इहा साइकी छड़ो MQM जी न ई पर हिते कराची में रहंदड़ जेके भी मुहाजिर मिलंदा उहे सभु इहो रोईंदा त साईं हर ज़िले की अपनी कोटा है अब नाज़म सिस्टम है हर ज़िले का अपना नाज़म है हर नाज़म की जिम्मेवारी अपने ज़िले के लोगों को दूसरे ज़िले के लोग क्यों आकर कराची में रोजगार करते हैं डोमिसाइल बनवाते हैं या एजुकेशन के लिए जो है ना डिमांड करते मुतालबा करते हैं MQM जो हमेशा मौक़िफ़ रहियो हर को वञी पंहिंजे ज़िले में कमाए असांजे ज़िले में कोई न अचे कराची में कोई न अचे कराची ते सिर्फ़ु हितां जे रहंदड़नि जो हक़ आहे मां उन्हनि खे इहो हिकिड़ो दलील ॾींदो त घणा ई बहस था पर मां उन्हनि खे हिकिड़ो इहो दलील ॾींदो हुउमि बाबा कराची हिकु त सिंध जो कैपिटल आहे नंबर 1 तव्हां कैपिटल में अचण खां कंहिंखे रोके था सघो नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त कराची छड़ो ज़िलो न आहे कराची सिंध जो सनअती शहर आहे ऐं सरमाएदारीअ में मुंहिंजो तव्हां फ़लसफ़ो पढ़ो तारीख़ पढ़ो तारीख़ी मादियत पढ़ो ॻाल्हियुनि खे सम्झो जहालत वारियूं ॻाल्हियूं न कयो पूरी दुनिया जे अंदरि आबादीअ जो दॿाउ सनअती शहरनि ॾे वेंदो आहे जिते सनअत लॻंदी आहे उते ॻोठाणी आबादी बि मुंतकिल थींदी आहे भर पासे जी आबादी बि ॿियनि मुल्कनि जी आबादी बि मुंतकिल थींदी आहे सनअती शहर में तव्हां आबादीअ जे अचण खे आबादीअ जे फ्लो खे रोके नथा सघो तव्हां जेकॾहिं सिंधियुनि खे रोकींदो त हुनजे जाइ ते पंजाबी पठान तव्हांखे पंजाबी ऐं पठान क़बूल आहे सिंधी क़बूल न आहे या कहिड़ी जहालत आहे मूंखे सम्झ में तव्हांजी जहालत नथी अचे सनअती शहर मज़दूर खे ॻीलींदो जितां मिलंदुसि उनखे खणी ईंदो सिंधी न अचे पंजाबी अचे पठान अचे लखनि जे तइदाद में अची आहे अहिड़ो सिंधियुनि ते जेका लीक ॾिनियूं वेठा इहे न अचे तव्हांजी साइकी मूंखे सम्झ में नथी अचे सनअती शहर आहे या सिंध जे हर ज़िले खे सनअत ॾियो जॾहिं हर ज़िले में सनअत हूंदी उते रोज़गार मिलंदा त कोई न ईंदो तव्हां ॾे सनअत बि पाण वटि रखियो वेठा हो सनअती शहर बि असांजो हुजे बंदरगाह बि असां वटि हुजे कैपिटल बि हिते हुजे ऐं पोइ सिंधी न अचे इहो त मुंहिंजो साइंस जे ई उबतड़ आहे समाजी साइंस जे ई उबतड़ ख़ासि तौर ते अहिड़े निज़ाम में जिते सनअती तरक़ी थींदड़ हुजे उते आबादीअ जे अचण खे नथो रोके सघिजे हिकिड़ी मख़सूस आबादीअ खे रोकींदव त हुन जे जाइ ते ॿी आबादी अची वेंदी इहो त हिकिड़ो बेजा ज़िद ऐं बहस आहे जेको तव्हां कयो था पर ज़ाहिर आहे त हुननि जी हिकिड़ी साइकी ठहियल हुई उन्हनि जी हिकिड़ी नफ़्सियात जुड़ियल हुई उहो उन नफ़्सियात ते उन वक़्तु बि बीठा हुआ अॼु बि बीठा आहिनि अॼु बि नाज़म सिस्टम ख़तम थी चुको आहे सॼो जहिड़ो ई न थियो मेयर सिस्टम अची वियो हाणे नाज़म न आहे मेयर आहे ज़िले नाज़म बि न आहे उहो जेको सिस्टम उन इंट्रोड्यूस करायो तव्हांजे मुशरफ जेको लियाकत अली ख़ान ठाहे ॾियुसि जेको न रीइंट्रोड्यूस करायो उन निज़ाम खे तब्दील कयो ख़ुदि मथे आकाउन तब्दील कयो उन निज़ाम खां
आकाउंट को निज़ाम मां मज़ो न आयो, जे आका तब्दील न कंदा त हिननि खे ज़रूरत बि न हुई हिन निज़ाम खे हथ लाइण जी। उहो निज़ाम तब्दील थियो, हर शइ थी, ज़िले हुकूमतूं ख़तमु थियूं, पर उहा साइकी हिननि जी अञा उते जो उते बीठी आहे त कराची हमारा है, एक ज़िले का आदमी दूसरे ज़िले में नहीं आ सकता, खास तौर पर कराची में तो सिंध के ज़िले का कोई दूसरे ज़िले का कोई आदमी, या हिकिड़ी साइकी उन्हनि जी बीठी आहे। उन साइकीअ ते ज़िद कयूं बीठा आहिनि खामखा। पर इहो असेंबलियुनि में अदालतुनि में जेकॾहिं इहे अदालती मसइला न आहिनि, अदालतुनि जे फ़ैसिलनि ॾियण जा मसइला न आहिनि, इहे हिकिड़ा हिसास मसइला आहिनि। ही मुल्क जी इंटीग्रेशन ऐं डिसइंटीग्रेशन जो मसइलो। इन मां जेके तज़ाद उभरंदा, इन मां जेके तसादुम, अदालतूं जो लुड़ी वेंदियूं पर मुल्क जूं सरहदूं बि लुड़ी वेंदियूं। इन शइ खे एतिरो गैर संजीदा कोई बि न वठे, आराम सां फ़ैसिलो ॾेई वेंदा, इम्प्लीमेंट करे वेंदा। जेकॾहिं माण्हू रिएक्शन करे वेंदो कंट्रोल करण खे ॾाढो ॾुखियो थी वेंदो। छो जो मां हिननि खे सदाईं इहो सम्झायो आहे, सदाईं हिननि खे चवंदो आहियां त तव्हांजा इहे रवैया नफ़रत पेट्रोल था हारनि, नफ़रत आहे खे भड़क, पंहिंजे रवैयनि खे दुरुस्त कयो। तव्हांखे ऐं असांखे हिन धरतीअ ते गॾिजी रहणो आहे। असां तव्हांखे कढण जी ॻाल्हि नथा कयूं पंहिंजी धरतीअ तां, पर पंहिंजे अंदरि साप पैदा कयो, असांजे माण्हुनि सां गॾु रहण जे लाइ पाण खे ज़हनी तौरु तयारु कयो। जेकॾहिं इहे रवैया रहिया, ईअं न सम्झो त छड़ो तव्हां वटि इहे रवैया आहिनि। सिंजो ॿाहिरि जो माण्हू बि एतिरी अंदाज़ में जुनून ई आहे। जेकॾहिं इहो जुनून जेका आहे सो तसादुम में हलियो वियो त हिन मुल्क जी इंटीग्रेशन खे ख़ुदि ख़तरो आहे। अलाए असेंबलियुनि अदालतुनि मज़ाक सम्झो आहे, अलाए छा जेका हिसास मसइला। उनजे करे बहितर इहो आहे ताक़तवर ऐं जेके फ़ैसिले कंदड़ इदारा आहिनि उहे संजीदगीअ सां हिननि शयुनि जो नोटिस वठनि। जेकॾहिं न त सिंधी क़ौम खे हक़ आहे त पंहिंजा फ़ैसिला पाण करे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। साईं कुर्ब। सामईन, अव्हां दिलशाद भुट्टो सीनियर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उमेद त अव्हांखे हिन प्रोग्राम मां कराची बाबति या हिंदुस्तान मां लॾे आयलनि जी ज़हनियत जो अंदाज़ो थियो हूंदो। हूअं बि इहा हक़ीक़त आहे त जॾहिं विरहाङो थियो हो के लॾे आया ओभर पाकिस्तान में अची आबाद थिया ऐं ॿिया सिंध तोणे ॿियनि सूबनि में आबाद थिया, पर उन्हनि जी अक्सरियत सिंध, ख़ुसूसन सिंध जे वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, मीरपुर ख़ास में अची आबाद थिया ऐं उन्हनि शहरी सहूलियतूं भरपूर अंदाज़ में हासिलु कयूं। हिकिड़ी अहम ॻाल्हि अव्हां खे गोश गुज़ार कंदो हलां त 47 खां पोइ बांग्लादेश जी आज़ादीअ ताईं 23 साल जेके भारत खां बंगाल में लॾे आया, इन्हनि 23 सालनि में बंगालियुनि सां ईअं ई कयो जीअं अॼु सिंधियुनि सां ई करे रहिया आहिनि। हुननि कॾहिं बि पाण खे बंगाली क़ौम में ज़म न कयो ऐं कॾहिं बि उन्हनि बंगालियुनि जी ॻाल्हि न ॿुधी ऐं हू रियासती इदारनि जे पठू वारी हैसियत में बंगालियुनि जे ख़िलाफ़ु विढ़ंदा रहिया। ऐं जॾहिं बंगालियुनि ते ॾुखियो वक़्तु आयो, बंगालियुनि जो कोस जारी थियो त ही उन ई कोस में बंगालियुनि जे दुश्मन सां गॾु बीठल हुया ऐं बंगालियुनि खे मारण में अल शम्स अल बदर तंज़ीमूं ठाहे पंहिंजो वतन दुश्मनीअ वारो किरदारु अदा कंदा रहिया। त सामाईन, अॼु ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त कोर्टुनि में वञी असांजे ॾहनि वकीलनि खे इहा ॻाल्हि साबित करणी पवंदी त हीउ मामिलो अदालतुनि जो न आहे, हीउ मामिलो असेंबलियुनि जो कोन्हे, हीउ मामिलो सिंधियुनि जी तारीख़ी हक़ जो आहे, तारीख़ी वरसे जो आहे,
जेको हिननि खां को बि फुरे नथो सघे, छाकाणि त असां में केतिरियूं बि कोताहियूं हुजनि पर वतन सां जेको असांजो इश्क़ आहे उहो असांजो अज़ल खां क़ाइमु आहे ऐं उन जे लाइ असांजे जोधनि जवाननि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। त अॼु इन जी ज़रूरत आहे त कराची जी मालिकी कयो, हैदराबाद जी मालिकी कयो, मीरपुर ख़ासि सखर नवाबशाह जी मालिकी कयो, इन्हनि शहरनि में वधि आबाद थियो ऐं ख़ुसूसन कराची में वॾे अंग में अची आबाद थियो, जीअं असां इहो साबित करे सघूं त कराची सिंधियुनि जो शहरु आहे ऐं सिंधी हक़ीक़ी तरह पंहिंजी धरती जी मालिकी करे सघनि था। त सामाईन, ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।